जय झूलेलाल दोस्तों। हलो त मिली करे ठाहियूं था होलीअ जे लाइ सिंधियुनि जूं फेमस टेस्टी डिलीशियस सिंधी गीहर। गीहर ठाहिण लाइ हिते मां हिकु कोप भरे करे मैदो खयो आहे। मैदे खे चङी तरीक़े सां छाणे वरितो। हाणे हिन में हिकु नंढो चमच भरे करे बेसण जो विधो और हिकु चौथाई कोप खटी दही विधी। दही जेका आहे न इहा 2-3 ॾींहं पुराणी आहे। इन जे साथ ई हिते अधु कोप कोसो पाणी विधो आहे। पाणी सॼो हिकु साथ न विझो, पहिरियों चौथाई कोप विझो, ज़रूरत पएव त ॿियो बि पाणी हिते ऐड कजो। हाणे हिते हिकु पिंच सोडा जी विझां थी और चङे तरीक़े सां हिनखे फेटे वरितो। हाणे हिनखे ईअं कवर करे करे मां गरम जॻह ते 24 घंटा रखी रखंदमि, छोकी अञा मौसम एतिरो गरम कान थियो आहे त हिनखे फर्मेंट थियण में 24 घंटा लॻी वेंदा। त हे तव्हां ॾिसी था सघो बैटर्स में बबल्स था नज़र अचनि और बैटर जीअं खणंदव न तीअं लईअ वांगुरु किरंदो आहे। हिन जो मतिलबु आहे कि बैटर चङे तरीक़े सां फर्मेंट थी वियो आहे। हाणे हिन में हिकु ड्रॉप जेल ऑरेंज कलर विधो आहे और हिनखे बढ़िया सां मिक्स थी कयां। तव्हां पाउडर कलर बि यूज़ था करे सघो। हाणे हीअं तिरी सां हिनखे बढ़िया सां असांखे फेटिणो आहे 5 खां 10 मिंट ताईं, जेसि ताईं कि हे बैटर एकदमि एतिरो स्मूथ न थी वञे कि जंहिं महिल हिनखे केरऊं न हीअं मथे खां खणी करे त हे जेकी हिनजी लय आहे इहा टुटे न, हीअ कंटिन्यूअसली हिकु साड़ में हीअं किरंदी रहे। इन जो मतिलबु आहे कि बैटर चङे तरीक़े सां फेटिजी वियो आहे। हाणे हिते मां चाश थी ठाहियां त हिकिड़े फ्राइंग पैन में हिकु कोप भरे करे खंडु विधी, उन में हिकु कोप पाणी जो विधो आहे। चीनी जीअं घुली वई त हिते मां चौथाई कोप खीर विझी हिनजी मैल कढी वरिती आहे। हाणे हीअ जे चाश आहे इहा हथ में चिंबड़े थी, हिन जो मतिलबु आहे चाशनी ठही करे तयारु आहे। हीअं नंढी सी बसि तार ठाहिणी खपे। हाणे हिन में बि हिकु ड्रॉप ऑरेंज जेल कलर विझी रखियो, हिनखे चङी तरीक़े सां मिक्स कयो। साथ ई थोरो सो हिते रोज़ इसेंस विधो आहे जंहिंसां कि गीहर में जाम सुठी टेस्ट ईंदी। गीहर खे फ्राई करण लाइ हिते मां हिकिड़ो फ्राइंग पैन खयो आहे। हिन में हिकु रिंग मोल्ड विधो आहे और रिफाइंड ऑयल विधो आहे। रिफाइंड ऑयल जेको आहे मोल्ड खे हाफ कवर करणो खपे, पोइ ई तव्हांजा गीहर चङे तरीक़े सां फ्राइंग थींदा। हाणे पाइपिंग बैग में मां तयारु बैटर विझी रखियो, हिनखे ईअं सन्हो सो कटे वरितो आहे। तव्हां ॾिसी था सघो केतिरो सन्हो मां हिनखे कटियो आहे। तेल हिते मीडियम गरम आहे। मीडियम गरम तेल में मीडियम बाहि ते मां हीअं गीहर थी विझां। हिन में कोई शेप जी रिक्वायरमेंट कान्हे, तव्हांखे जीअं मर्ज़ी उएं तव्हां हलायो। बसि हिकु बार न हलाइजो, हिकु बार जीअं बैटर विझी रखियो न चारो तरफ़ ॾे वरी हिकु बार मथां हलाइजो ताकी गीहर थोरो सो थुल्हो थी सघे। हाणे हिनखे ईअं ई मीडियम बाहि ते फ्राई थियणु ॾिजो। जंहिं महिल गीहर थोरो सो लॻेव न कि हा हाणे ड्राई थो थिए, पोइ हिन जे किनारा हीअं स्क्यूअर सां छॾाए वठिजो और रिंग मोल्ड हटाए वठिजो। पोइ हिनखे हीअं पलटे करे ॿिन्हिनि तरफ़ ॾांहुं सुनहरो कलर अचण ताईं फ्राई करे वठिजो। हे ॾिसो केतिरो बढ़िया गीहर फ्राई थियो आहे। तुरंत हिनखे चाश में विझणो आहे और ॿिन्हिनि तरफ़ ॾांहुं डिप करे करे बसि 30 सेकेंड चाश में छॾिणो आहे। वधीक देरि छॾंदव त गीहर वधीक मिठा थी वेंदा, पोइ खाइण में सुठा न लॻंदव। वरी तेल मीडियम गरम आहे। मीडियम गरम तेल में मीडियम फ्लेम ते उन तरीक़े सां मां ॿियो बि गीहर हिते फ्राई कयो आहे। बसि टेक्निक ध्यानु रखणी अथव, तेल वधीक गरम न हुजेव और थधो बि न हुजेव। असांजा टेस्टी डिलीशियस सिंधी गीहर ठही करे तयारु आहिनि। वीडियो वणी हुजे त पेज खे फॉलो कयो, वीडियो खे लाइक कयो। मिलूं था अगली रेसिपी सां। तेसि ताईं जय झूलेलाल।